सासन खां खाली माण्हू शैतान भी खिलंदो हूंदो हुते शैतान भी खिलंदो हूंदो हुते मूंखां वधेन 40 माण्हू गोटन वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू ढोरनि जो यार दौर वयो अॻे ज़मानो हूंदो माण्हू ढोर चारींदा हुया ढोर पालींदा हुया ढोर रखंदा हुया ढोरनि न साईं हाणे वयो आहे ढोरनि जो यार दौर वयो नफ़रत हरा पाली माण्हू ढोरनि जो यार दौर वयो नफ़रत हरा पाली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू चुमियूं गुल जे बदिरां ॾींदो चुमियूं गुल जे बदिरां ॾींदो हसन भैया तव्हांजे नाले चुमियूं गुल जे बदिरां ॾींदो मोहबत जो आ माली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू महिरबानी साईं चुमियूं गुल जे बदिरां ॾींदो साईं हिकिड़ो गुलनि जो जेको माली हूंदो आहे तोहफ़े में उहो गुल ई ॾींदो हसन प्यार जो चुमी ॾींदो न साईं चुमियूं गुल जे बदिरां ॾींदो चुमियूं गुल जे बदिरां ॾींदो मोहबत जो आ माली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू महिरबानी संजीदा पाण तबीयत मालिक संजीदा पाण तबीयत मालिक पर दोस्त पोइ बि हवाली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू साईं हाणे जेको इहो एकता डे जो प्रोग्राम हुयो हिते वरी हिकिड़ी औरत जो इशू थियो त पटका उहा ॿधी पई सोशल मीडिया ते ॾाढो चर्चो थियो त पोइ उन ते लिखियुमि त औरत थी अॼु पटका पाए औरत थी अॼु पटका पाए ऐं हणे थो लब लाली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू तुंहिंजे ॾिसण सां महकी पवंदा तुंहिंजे ॾिसण सां महकी पवंदा थे का दीद सवाली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू इंसाननि खे ॻोल्हे थकियुमि इंसाननि खे ॻोल्हे थकियुमि मिलिया हर जाइ दजाली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू खोड़ वफ़ा खे नाले सुञाणनि खोड़ वफ़ा खे नाले सुञाणनि ॾात कयो आहे माली माण्हू नोटनि वांगुर जाली माण्हू एहसासन खां खाली माण्हू महिरबानी सर